प्राकी न्यूज़ नाज़रीन, पाकिस्तान एशियन यूथ गर्ल्स नेटबॉल चैंपियनशिप 2025 में ॾखण कोरिया खे मात ॾेई छॾी। पाकिस्तान एशियन नेटबॉल चैंपियनशिप जी टीं मैच में ॾखण कोरिया खे 91-6 जे मार्जन तां मात ॾिनी। पाकिस्तान जी लिया रज़ा शाह, अलीशा नवीद, हलीमा ऐं सरीना हुसैन शानदार रांदि खेॾी। जास्मिन फारूक, फरहत रशीद, अमानी परीसा, सुमैया अहमद ऐं अलीना बि बहितरीन रांदि खेॾी। प्राकी न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, पाकिस्तान एशियन यूथ गर्ल्स नेटबॉल चैंपियनशिप 2025 में ॾखण कोरिया खे मात ॾिनी छॾी। पाकिस्तान एशियन नेटबॉल चैंपियनशिप जी टीं मैच में ॾखण कोरिया खे 91-6 जे मार्जन तां मात ॾिनी। पाकिस्तान जी लिया रज़ा शाह, अलीशा नवीद, हलीमा ऐं सरीना हुसैन शानदार रांदि खेॾी। यास्मीन फारूक, फरहत रशीद, अमानी परीसा, सुमैया अहमद ऐं अलीना बि बहितरीन रांदि खेॾी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।